दोस्तों मुझो नालो डॉक्टर मक़बूल हालेपोटो आहे ऐं सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका सना जो सदर आहियां। ये शाह साईं चयो त जागो जाणे जा समा सुख मसमो पसो आ पारिया लाखो तो लोड़ियूं करे। ऐं ॼाऊं तव्हांखे जॾहिं मैसेज छॾियां पियो त असां ते वरी उहे ई साॻिया जेके लाखे वरी नयूं लोड़ियूं शुरू कयूं आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त गुज़िश्ता काफ़ी ॾहाकनि खां उन खां पहिरीं हमेशह असां ते काहूं कयूं वयूं आहिनि। असांजी धरतीअ खे ख़तमु करण जी हर कोशिशि कई वई आहे। असांजी हस्तीअ खे, असांजे वजूद खे असांखे नस्तो नाबूद करण जी पूरी कोशिशि कई वई आहे ऐं असां खां पंहिंजी धरती फुरे असांखे बेदख़ल करण जी हर कोशिशि कई वई आहे। पर सिंधी कॾहिं बि हथियार फिटा सिंधियुनि कोन कया आहिनि, न कॾहिं कंदा। ऐं इहो वरी बि ॿुधाइण थो चाहियां, जेके असांजा जेके सम्झनि था त सिंधियुनि खे डेॼारे धमकियूं ॾेई असांखे पंहिंजी ज़मीन तां पंहिंजे क़ौम जी क़ौमी हैसियत खां हथु खणण ते मजबूर कंदा, त इहे ग़लतफ़हमियूं उहे दूर करे छॾीनि। Because Sindhis have fought for their land and for their identity for thousands of years. We have fought against Aryans, we fought against Greeks, against Persians, against Portuguese, against Arabs, against British, and we have always prevailed in the end. So I want everybody to know that Sindhis will resist till the last breath and the last drop of blood. So my request to those who are trying to divide Sindh and take away our land is to please stop, because these similar mistakes in the past have caused the country to divide. I don't think they want similar actions again. So वरी पंहिंजे सिंधी दोस्तनि खे इहो ई चवंदो, सिंधी जिते बि हुजनि, सिंध में हुजनि, ॿाहिरि हुजनि, असां जिते बि रहूं दुनिया में, असांजी असांजो साह, असांजो रूह पंहिंजे धरतीअ में आहे। असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं असां सिंध लाइ आख़िरी साह ताईं जेको बि थींदो ज़रूरु कंदासीं। हिमत न हारियो, पंहिंजो इतिहाद, पंहिंजी प्यार ऐं मुहबत हमेशह क़ाइमु दाइम रखो पंहिंजे पाण सां, पंहिंजे धरतीअ सां। असां तव्हां सां गॾु आहियूं। वॾी महिरबानी। प्यारा सिंधी वासियो, मां असद अली शेख, जनरल सेक्रेटरी सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, तव्हां सां मुखातिब आहियां ह्यूस्टन टेक्सास मां। जीअं त वरी सिंध ते हमेशह जीअं हिकिड़ो वार उथारियो वियो आहे, नवां इंतिज़ामी यूनिट, नवां सूबा, जंहिंखे असां नॉर्थ अमेरिकन सिंधीज़ साना हमेशह जीअं रद्द कयूं था ऐं इहो यकीन था ॾियारियूं त असां सिंध सां, पंहिंजी सिंधियुनि सां हर मोड़ ते, हर जॻह ते स्टैंड वठंदासीं ऐं गॾु हूंदासीं। सिंध जी ज़मीन, सिंध जी सकाफ़त, सिंध जी हेरिटेज, सिंध जी ॿोली, सिंधी ॿोली, असां उन जी हिफ़ाज़त करणु ॼाणूं था ऐं आख़िर ताईं उन जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। थैंक यू। GSM।